अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्लाही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर जी सरकारी अस्पताल में गरीबनि लाइ कुते जी वैक्सीन अणलब, अमले पारां सिफ़ारिशी सिस्टम क़ाइम। PTI उहिदेदारनि ऐं कारकुननि जो अस्पताल जो जाइज़ो। खैबर जे सरकारी अस्पताल में मज़लूम ऐं बेपोच माण्हुनि लाइ कुते जी वैक्सीन अणलब थी वई। अमले पारां मनपसंद माण्हुनि खे वैक्सीन ॾिनियूं वञनि थियूं। इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन हैदराबाद रीजन जे साबिक़ा जनरल सेक्रेटरी दीपक कुमार जेरमाणी, इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन ज़िले मटियारीअ जे साबिक़ा जनरल सेक्रेटरी आसिफ मला, इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन हैदराबाद रीजन जे साबिक़ा डिप्टी जनरल सेक्रेटरी इरफान शौक़, एडवोकेट अब्बास समो, साबिक़ा रहनुमा इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन ज़िले मटियारी शिराज अली मला ऐं हाजी खान मला ऐं ॿियनि PTI अॻुवाणनि सरकारी अस्पताल खैबर जो दौरो कयो। उन मौक़े ते रहीम बख़्श सोलंगी, अदलू मंगणहार ऐं ॿियनि PTI जे उहिदेदारनि ऐं कारकुननि अॻियां दाहींदे चयो त हिते असां पंहिंजे औलाद लाइ कुते जी वैक्सीन हणाइण आया आहियूं, पर डॉक्टरनि चयो आहे त वैक्सीन ख़तम थी वियूं आहिनि। जंहिंखां पोइ असां हितां तर जे अहम शख़्सियत जो फ़ोन डॉक्टर खे करायो त डॉक्टर उन महिल वैक्सीन लॻाई, पर अॼु वरी छोकिरे खे अस्पताल ॿी सुई हणाइण आयासूं त डॉक्टर चयो त वैक्सीन न आहे। जीअं त डॉक्टर पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे वैक्सीनूं दवाऊं गोरियूं ॾियनि था, बाक़ी ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जे लाइ का बि रिआयत न आहे। जॾहिं त खैबर जी अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल हकीम MS, डॉक्टर अब्दुल सत्तार डेंटल सर्जन, फ़याज़ मेमण डिस्पेंसर, नदीम मेमण डिस्पेंसर, अफ़ज़ल शाह जन चयो त अस्पताल में वैक्सीन जी खोट आहे। स्टाफ खे गुज़िरियल 3 महीननि खां पघार बि न मिली आहे। हुकूमत तरफ़ां बजेट जी खोट सबबि केतिरा ई मसइला थियनि था। अगरि बजेट पूरी मिली वञे त पोइ अस्पताल में रहियल कम पूरा थी वञनि।